अस्सलाम वालेकुम दोस्तों, आम या शाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कहिड़ा हाल आहिनि दोस्तों? उमेद थो कयां सभु ठीकु ठाक चङा भला हूंदा। त दोस्तों अॼोके हिन वीडियो में असां सिखंदासीं तव्हां ऑनलाइन पैसा कीअं कमाए सघो था पंहिंजे मोबाइल फ़ोन ते, यानी एंड्रॉयड फ़ोन ते। उहो बिल्कुलु आसान ऐं रियल ऐप हुजे जंहिंमें तव्हां पैसा कमाए सघो। सो काफ़ी ॾींहंनि खां वठी तक़रीबन 6 महीना थी चुका आहिनि चैनल ते वीडियो न आई आहे। इन इहो ई मसइलो त मूंखे का बि अहिड़ी रियल ऐप न पई मिली जेका तव्हांखे मां ॾियां जंहिंमां तव्हां पैसा कमाए सघो। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे काफ़ी टाइम खां हिकिड़ी एप्लीकेशन तमामु वायरल थी रही आहे ऐं तमामु सुठा पैसा बि ॾेई रही आहे ऐं गाॾियूं बि ॾेई रही आहे, शायदि कार पई ॾे ऐं 3-4 ॾे पई iPhone 11 Pro ऐं कैश इनाम ॾे पई। विरहाल छॾे इनामनि खे ऐं तव्हां ज़बरदस्त पैसा कमाए सघो था। उहो बिल्कुलु आसान कीअं, अचो त हिन वीडियो खे शुरू कयूं था। वीडियो खे शुरू करण खां अॻु में गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे न विसारींदा त अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सभ खां पहिरीं तव्हांखे मां प्रूफ थो ॾेखारियां, मिलनि था कोन था मिलनि? हा मिलनि था, मूं बि अॼु कमाया तव्हांखे ॾेखारियां थो। ठीकु है, त तव्हांखे हिते ठीकु कोइनर ऑप्शन मिले थो, तव्हांखे मां हिते चेक करायां थो त पैसा मूं घणा कढाया आहिनि ऐं मूंखे केतिरा मिलिया हुआ। मूं एतिरी महिनत कोन कई हुई, बहरहाल जेके मुंहिंजा 3-4 संगती हुआ उन तरह जॉइन कयो हो ऐं मूंखे तमामु सुठा पैसा मिलिया आहिनि। त दोस्तों तव्हांखे मां हिते ॾेखारियां थो त मूं तव्हां घणा पैसा कढाया आहिनि। त दोस्तों तव्हांखे मां हिते ॾेखारींदो वञां, तव्हां ॾिसी सघो था इन वक़्तु मूं 686 रुपया कैश कराए वरिता आहिनि ऐं मुंहिंजा पोयां घणा पैसा आहिनि तव्हां ॾिसी सघो था। तक़रीबन 5800 रुपया पिया आहिनि जेके अञा मूंखे मिलणा आहिनि। सो कीअं, तव्हांखे लिंक मिलंदी डिस्क्रिप्शन में ऐं हिते तव्हां जेको कोड ॾिसी सघो था 491 788 662 तव्हांखे लाज़मी कोड हणिणो आहे। किथे हणिणो आहे तव्हांखे मां सम्झायां थो, अचो त वीडियो खे शुरू कयूं था। त दोस्तों हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं हाणे तव्हांखे छा करिणो आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे लिंक मिलंदी डिस्क्रिप्शन में, यानी डिस्क्रिप्शन किथे आहे बाबा? जेको वीडियो तव्हां ॾिसो पिया हुन जो जेको टाइटल आहे न, तव्हां हुन सिर्फ़ु क्लिक कयो ऐं हेठि लिखियो पियो ऐप लिंक, तव्हां हुन ते क्लिक कंदा ऐं तव्हां हुनखे डाउनलोड करे वठंदा। ठीकु है, डाउनलोड करण खां पोइ तव्हांखे हिन में साइनअप करिणो आहे ऐं साइनअप तव्हां बिल्कुलु आसानु करे सघो था। प्ले स्टोर तां करे सघो था ऐं नंबर तां करे सघो था, फेसबुक तां करे सघो था। ठीकु है, साइनअप करे हुन पोइ तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो कॉइन वारो। ठीकु है, तव्हां हुन ते क्लिक कयो ऐं तव्हां बि कमाए सघो था मुंहिंजे इनवाइट तां। बिल्कुलु तव्हां बि कमाए सघो था। तव्हां पंहिंजे दोस्तनि खे जॉइन करिणो आहे, व्हाट्सएप ते वञिणो आहे, फेसबुक ते जॉइन करिणो आहे, तव्हांजो इनवाइट कोड लॻाइणो आहे। सभ खां पहिरीं तव्हां मुंहिंजो इनवाइट कोड लॻाईंदा ऐं हुन खां पोइ तव्हांजो अकाउंट जेको थींदो सो प्रो थींदो ऐं हुन खां पोइ तव्हां बिल्कुलु दोस्तनि सां जीअं शेयर कंदा त तव्हांखे पैसा मिलंदा, सुठा पैसा मिलंदा, न त तव्हांखे एतिरा ख़ासि न मिलंदा। सो तव्हांखे तमामु घणो इहो ख़्यालु रखिणो आहे। ठीकु है, कोइन जे ऑप्शन ते क्लिक कंदा त तव्हांजे साम्हूं हुन तरह जो डैशबोर्ड ईंदो, शायदि अञा लोडिंग बि वठे। ठीकु है, त तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो इनपुट द इनवाइटेशन कोड। ठीकु है, इनपुट द इनवाइटेशन कोड, तव्हां हुन ते क्लिक कंदा ऐं तव्हांखे हिते ही कोड लॻाइणो आहे। ठीकु है, तव्हांखे कोड लॻाइणो आहे 491 788 662। तव्हांखे सिर्फ़ु डिस्क्रिप्शन मां ही कोड कॉपी करे अचिणो आहे। उन खां पोइ तव्हां बाइंड नाउ ते क्लिक कंदा त तव्हांखे 300 रुपया या 150 रुपया तव्हांखे मिली वेंदो। वधीक तव्हां कीअं कमाईंदा, तव्हां वरी न कोइन ते क्लिक कंदा ऐं कोइन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते मिलंदो हिकिड़ो छा इनवाइट न्यू फ्रेंड ते तव्हां ते इनवाइट कंदा ऐं तव्हां हिते व्हाट्सएप ते फेसबुक ते तव्हां पंहिंजे दोस्तनि खे जॉइन कराए तव्हां सुठा पैसा कमाए सघो था। हर इनवाइट ते तव्हांखे 500 रुपया मिलंदा। त देरि न करियो, हींअर ई वञो ऐं हिन शानदार ऑफर मां भरपूर फ़ाइदो हासिलु कयो। iPhone 20 खां 1500 ताईं कैश इनाम, 60 खां 30,000 ताईं कैश इनाम आहिनि। ज़बरदस्त ऑफर हले पई स्नैक ते, जल्दी अचो स्नैक जॉइन कयो ऐं पैसा कमायो। त दोस्तों तमामु बहितरीनु ऐं रियल ऐप आहे। आउं फ़िलहालु कमु करे रहियो आहियां यूट्यूब छॾे करे। सो आउं चाहियां थो तव्हां बि कमायो ऐं तव्हां बि हिते अचो त सभु मिली करे स्नैक मां पैसा कमायूं। त दोस्तों वीडियो कीअं लॻी पंहिंजी राय कमेंट्स में लाज़मी ॾिजो। इंशाल्लाह मिलंदासीं नई वीडियो सां गॾु। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु। खुदा हाफ़िज़।